बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। हमेशह जियां इन दुआ सां त जिथे रहो शाल शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ तव्हां प्यारनि जे ख़िदमत में जारी ऐं सारी आहे। 148 पार्ट असां हिन वक़्त ताईं तव्हांजी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। उन में मुख़्तलिफ़ क़िसा तव्हां सॼणनि जी ख़िदमत में असां पेश कया आहिनि। इन ई उमेद सां त तव्हांखे ज़रूरु पसंदि आया हूंदा। अॼु असां अलफ़ लैला सीरीज़ जो पार्ट नंबर 149 पर नई क़िसे सां गॾु तव्हां सॼणनि जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। इहा ई असांजी मतिलबु कोशिशि आहे त अहिड़ा क़िसा तव्हांजे ख़िदमत में पेश कयूं जो तव्हांजो क़ीमती वक़्तु सजायो थिए, अजायो ज़ियान न थिए ऐं तव्हांखे उहे असांजा क़िसा पसंदि अचनि, भरपूर तव्हां इंजॉय कयो। मोट में सिर्फ़ु असां तव्हां खां इहा ई घुर पिया कयूं त असांजे चैनल जी लिंक पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे प्यारनि, पंहिंजे सॼणनि खे शेयर कयो, उन्हनि खां सब्सक्राइब करायो। तव्हांजा असां ते वॾा वड़ थींदा ऐं असां वधि खां वधि बहितर क़िसा तव्हांजे ख़िदमत में पेश करे सघंदासीं। हलूं था असां पंहिंजे नए क़िसे ते, पार्ट नंबर 149। अॼोको जेको असांजो क़िसो आहे दोस्तो, उहो क़िसो आहे गुलनाज़ बहरिया ऐं उन जे पुट जो। बहर पाणी खे चवंदा आहिनि, पाणी बि यानी वॾो पाणी, समुंड। गुलनाज़ बहरिया, उनखे बहरिया छो चवंदा हुआ उहो बि असां हिन क़िसे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। गुलनाज़ बहरिया ऐं उन जे पुट जो क़िसो। हलूं था क़िसे ॾे। दोस्तो, ॻाल्हि था कनि त पुराणे ज़माने में हिकिड़ो बादशाह हुयो जंहिंजी हुकूमत अॼोके ईरान में खुरासान जो इलाइक़ो आहे, उन खुरासान ते हुनजी हुकूमत। वॾो बादशाह हुयो, पर बादशाह खे औलाद न हो। बादशाह खे औलाद न हो। बादशाह वॾा वस कया, जीअं हर को कंदो आहे, पर बादशाह खे औलाद न। हिकिड़े ॾींहुं बादशाह इन ई सोच में, अफ़सोस में वेठो हुजे त मुंहिंजी ज़िंदगीअ जो हेॾो हिसो गुज़री वियो ऐं को औलाद मूंखे न थियो। औलाद में बि जेकॾहिं पुटु हुजे हा त अञा वधीक बहितर, जो मुंहिंजो वारसु थिए हा, मुंहिंजे मुल्क जो वारसु थिए हा, जीअं मां पंहिंजे अबनि ॾाॾनि जो वारसु थियो आहियां। पर हाणे अलाह ताला जी पंहिंजूं हिकमतूं आहिनि। हेॾे सोच ऐं परेशानी में वेठो हुजे त बादशाह जे अॻियां हिकिड़ो ग़ुलाम आयो। उन चयो, साईं, दरवाज़े ते हिकिड़ो ताजिर आयो आहे, सौदागर आयो आहे, उन सां गॾु हिकिड़ी कनीज़ आहे। कई क़िसनि में असां अॻ में तव्हांखे ॿुधाया आहियूं त अॻ में माण्हू वीचारा जंगियुनि में या ईअं फोरुनि जे हथ अची वञनि, पोइ माण्हुनि वीचारनि खे खपाईंदा, जीअं अॼु ढोर था खपनि। पोइ मर्द ग़ुलाम थींदो हो, हूअ कनीज़ थींदी, औरत कनीज़ थींदी। त हुन चयो त साईं, हिकिड़ो वापारी आयो आहे, उन सां गॾु हिकिड़ी कनीज़ आहे, तव्हांजे हुकुम कयो, तव्हां सां मिलणु थो चाहे त हुनखे मां अंदरि मोकिलियां। बादशाह चयो त मोकिलियोसि अंदरि। घड़ी कान गुज़री त ॿई अंदरि आया। सौदागर बि आयो, उन सां गॾु कनीज़ बि आई। बादशाह जे अॻियां उहा कनीज़ जेॾी महिल आई, हुनखे हिकिड़ी रेशमी चादर पातल हुई, सोन जी झालर हुअसि। बादशाह जे साम्हूं जो आई त ताजिर हुनजो मुंहुं खोलियो, मुंहुं ढकियल हुयुसि, मुंहुं खोलियो।
मुंहुं जो खोलियईं त ईअं सम्झो त ॼण सॼो महल हिन जे हुस्न सां चमकी पियो। उहो जो लटो जेको मुंहुं जंहिंसां ढकियो हुयईंसि, उहो लटो जीअं हिन पर लाथो हिन जो, त हिन जा जेके वार हुया उहे 7 चोटियूं सम्झ भला, 7 चोटियूं। जीअं हुन लाथो कपिड़ो त उहे 7 चोटियूं थियल हुयूं अची हिन जे पेरनि ताईं लटकणु लॻा। हीअ न घोड़े जो थींदो आहे पुछ, ईअं 7 हिन जूं चोटियूं हुयूं वारनि जूं, उहे अची पेरनि ते पयूं। एॾा वॾा वार हुअसि, अखियूं सुरमे सां सिंगायल। मतिलबु जेके सूंहं जूं वस्फूं बयानु कबियूं आहिनि उहे सभु हुन में कनीज़ में। बादशाह वटि अॻई सवें कनीज़ूं हुयूं, पर बादशाह हिन जो हुस्न ॾिसी बादशाह बि हैरान थी, और खां और पिया आहिनि। बादशाह बि हैरान थी। नेठि बादशाह सौदागर खां पुछियो त हे कनीज़ जेका तूं मूं वटि आंदी आहे, छा हिन जो मुल्ह आहे? ताजिर ते त साईं मां हीअ हिन जी मालिक खां 2000 दीनारनि में मां ख़रीद कई। 3 साल हीअ मूं वटि रही आहे, 3 साल। हिते पहुचंदे हिन जे लटे कपिड़े हिन जे खाधे पीते ते 3000 दीनार मां ॿिया ख़र्च करे चुको। हाणे हीअ मां तव्हांजी ख़िदमत में आंदी आहे। मतिलबु हुन ॿुधायसि त मुंहिंजो हेतिरो ख़र्चु आहे, बाक़ी बादशाह खे इहो कोन थी त मां हेतिरे बि खपाईंदुमि। सम्झे पियो त बादशाह क़दुरु कंदो। बादशाह हिन खे उम्दी पोशाक, शाही पोशाक अता कई ऐं हुकुम कई त हिन खे ताजिर खे 10,000 दीनार ॾियो। 10,000 दीनार। ताजिर बादशाह जा हथ चुमिया, बादशाह खे दुआऊं कंदो, ताजिर त हले वियो। कनीज़ वीचारी बादशाह जे हाणे हवाले हुतां खती वरी हिते आई। बादशाह ख़रीद कयो, सम्झे पई दाह कूक जो त कुझु हुयो कोन। बादशाह ॿियनि कनीज़ुनि खे बानियुनि खे घुरायो, उन्हनि जे हवाले कई त हिन खे वञी विञारियो संजारियो, मेकअप वग़ैरह जीअं उन दौर जे हिसाब सां थींदा हुआ, वञी उहे कयो ऐं शाही महल जो हिकिड़ो कमिरो हिन खे जे हवाले कयो। जेका ज़रूरत जी शइ हुजे उहा हिन जे कमरे में मुंतक़िल कयो, छो जो हाणे इहो उते में रहंदी। जेका ज़रूरत जी शइ हुजे उहो सामान बि हिन जे कमरे में रखो। हाणे बादशाह जो जेको महल हुयो, बादशाह जो महल हुयो समुंड जे किनारे ते। कनीज़ खे जेको कमिरो मिलियो, उन जूं दरियूं या उन जो खुलणु जेको थींदो हो उहो बि समुंड जे पासे ॾांहुं। बादशाह जेॾीमहिल कनीज़ वटि आयो, कनीज़ खे मोकिलियुनि, कनीज़ खे विञारे सिंजारे तयारु करे मेकअप वग़ैरह करे कनीज़ खे पहुचाइनि कमरे में। बादशाह शाम जो आयो जेॾीमहिल कनीज़ वटि, त कनीज़ बादशाह सां ॻाल्हायो न। बादशाह सम्झो त ख़बर नाहे त किथां जी आहे, या वरी जीअं हे चए थो त 3 साल त मूं वटि हुई, हिन बि ॿिए खां वरिती हुई। थी सघे थो हीअ रही अहिड़नि माण्हुनि सां हुजे जो हिन खे को शऊर या हिन खे तमीज़ अदब आदाब जी ख़बर न हुजे, न त मां बादशाह आहियां ऐं हीअ ॻाल्हाए नथी। पर बादशाह ॾिसे पियो त हिन जो हुस्न ऐं त हीअ कीअं जाहिल कीअं हूंदी। हेठि बादशाह कनीज़ जे सां अची वेठो। बादशाह हुकुम कयो, दस्तरखान विछाइजी वियो। बादशाह पाण बि खाधो। बादशाह पाण गृह भञी हिन खे खाराए पियो। तव्हां त ॿिन्ही खे ड्रव थी वियो। बादशाह हिन सां ॻाल्हाए पियो पर हीअ ॻाल्हाए न पियो। बादशाह हिन सां ॻाल्हाए पियो पर हीअ ॻाल्हाए न पियो। कंधु हेठि कई वेठी हुई।
हाणे बादशाह ऐं कनीज़ बादशाह ॻाल्हाए कनीज़ वरंदी न ॾे त ॿियो को हुजे त बादशाह त उन महिल मुंडी हुनजी चट कराए छॾे। पर हिन खे जेका शइ बादशाह जे गुस्से ऐं कावड़ खां ॾमर खां बचाए पई उहा हिन जी सूंहं हुई, जंहिंखे ॾिसी बादशाह जी वरी कावड़ ढरी थी पई वञे। बादशाह जी कावड़ ढरी थी पई वञे। बादशाह जेके ॿियूं नौकराणियूं हिन जे हवाले कयूं, बादशाह उन्हनि खां पुछियो त भला हीअ जो आई आहे तव्हां वटि त तव्हां हिन खे ॻाल्हाईंदे ॿुधो आहे? तव्हां हिन खे ॻाल्हाईंदे ॿुधो आहे? हुननि चयो त न साईं। बादशाह खे चवनि त न, जीअं हीअ आई आहे त असां बि हिन खे ॻाल्हाईंदे न ॿुधो आहे। गूंगी आहे, ॿोली नथी सम्झे, छा आहे? पर अहिड़ो को हिन में ऐब हुजे हा त सौदागर ईअं मूंखे ठोक ॾेई वञे हा, ज़रूरु मूंखे सौदागर ॿुधाए हा, पर छो नथी ॻाल्हाए? बादशाह कुझु कनीज़ुनि खे चयो त हिन जे अॻियां ॻायो त मन हिन जो ख़्यालु मट थिए ऐं ॻाल्हाए। ॻाइणु वॼाइणु शुरू थी वियो, भोग ठका हलनि पिया, पर हीअ चुप रुॻो वेठी पई ॾिसे, न खिले न ॻाल्हाए। बादशाह ॾाढो परेशान थियो, छा कयो? पर जीअं ॿुधायोसीं त बादशाह जो ॾमर सिर्फ़ु रुॻो हिन जी सूंहं जेका हुई उहा बादशाह जे ॾमर खां हिन खे बचाए पई। इहो बादशाह हिन ते कावड़ न पियो करे। आख़िर कनीज़ूं पई हली। हाणे बादशाह इन कनीज़ जे कमरे में बादशाह रहे पियो, पर हीअ ॻाल्हाएसि न पई। बादशाह ईंदो हो, अचे हिन सां ॻाल्हाए खाइणु पीअणु हर शइ, पर हीअ माना बादशाह सां ॻाल्हाईंदी न हुई, बादशाह खे वरंदी न हुई। बादशाह परेशान। चङो टाइम ईअं गुज़री वियो। चङो टाइम छा, पर ईअं सम्झो साल गुज़री वियो। साल गुज़री वियो। हिन बादशाह सां बादशाह वॾा वस कया, पर हिन कॾहिं बादशाह सां हिकिड़ो गुफ़्तो बि न ॻाल्हाए। सॼो साल गुज़री वियो। हिकिड़े ॾींहुं बादशाह वरी हिन वटि आयो, ईंदो रोज़ हो। बादशाह सभु कनीज़ूं सभिनी सां वास्ता छॾे वियो, बसि दरबार ऐं दरबार मां निकिरंदो हो त हिन वटि अचे। पर हीअ ॼण गूंगी। नेठि हिकिड़े ॾींहुं बादशाह साल निकिरी गुज़री वियो। बादशाह आयो हिन वटि, हिन खे चईं त मां तूं ॾिसें थी मां केॾो तुंहिंजो ख़्यालु कयो आहे, तो त केॾो ख़र्चु कयो अथव, तुंहिंजे करे जेके ॿियूं कनीज़ूं आहिनि, मुंहिंजूं पंहिंजूं घरवारियूं आहिनि, बानियूं आहिनि, उन्हनि सभिनी खे मां ईअं सम्झो त कटे छॾियो आहे। तो उन्हनि खां कटिजी वियो, सिर्फ़ु रुॻो मां तुंहिंजो आहियां। हिकु ॾींहुं बि ॾुखियो, पर मां हिकु साल सब्रु कयो आहे। कावड़ बि अलाए छो मुंहिंजी तोते कावड़ बि नथी थिए। इन जे करे अलाह खां दुआ घुरंदो आहियां त को तुंहिंजी दिलि में रहम पैदा थिए, तूं मूंसां ॻाल्हाए। भला जे तूं गूंगी आहीं त मूंखे इशारनि सां ई ॿुधाए, त पोइ भला मां आसिरो त पलियां। हूअं जेको मूंखे आसिरो आहे त तूं कॾहिं ॻाल्हाईंदीअं। भला जे गूंगी आहीं त तूं मूंखे उहो ॿुधाए, इशारनि सां ई मूंखे ॿुधाए, त पोइ भला मां इहा उमेद त ख़तमु करे छॾियां। पोइ इहा मूंखे जेका इंतज़ारु आहे त मन कॾहिं ॻाल्हाईं, भला मुंहिंजो आहे इंतज़ारु त ख़तमु थींदो। मां त ख़ुदा खां इहा पियो उमेद कयां त औलाद जो शिकायल हुयुसि, मूंखे अलाह साईं तो मां पुटु ॾे हा, जेको मूंखां पोइ हिन मुल्क जो मालिक थिए हा। छो जो मुंहिंजो त को वारस ई कोन्हे, उमिरि बि मुंहिंजी हेॾी थी वई आहे। पर हाणे तूं ॻाल्हाई कोन थी, मां छा कयां? बादशाह ॻाल्हाए पियो, उहा कंधु हेठि कयूं, बादशाह जो ॿुधे पई। ईअं कंधु मथे कई, कंधु मथे करे ऐं बादशाह ॾे ॾिसी
ऐं खिली मुस्कुराई, टहको बको न, मुस्कुराई। बादशाह खे ईअं मालूम थियो ॼण कमरे में जीअं न खिवण जो चमकाट थिए, रोशनीअ जो चमकाट थिए, ईअं चमकाट थी। बादशाह खे ॼण हथ थो मिलियो। हाणे छोकिरी ॻाल्हाए, खिली ऐं छोकिरी ॻाल्हाए। चई बादशाह सलामत, अलाह साईं तुंहिंजी दुआ मंज़ूरु कई थी। मां उमेद सां आहियां, उमेद सां त आहियां, पर ईअं सम्झो त वक़्तु बची वेझो पहुतो आहे। बाक़ी हाणे तोखे पुट जी तमना आहे, उहो मां नथी चई सघां त पुटु थींदो या धीउ। जेकॾहिं मूंखे तो मां न थिए हा न, त बादशाह मां अॼु जीअं यको या साई मुंझाई हुअमि तोसां ॻाल्हायां न पई, त अॼु बि मां तोसां न ॻाल्हायां। बादशाह जो हिनखे ॻाल्हाईंदे ॿुधो त बादशाह जो ईअं ॾाढो बादशाह ख़ुशि थियो। बादशाह चयो त अॼु त तूं मूंखे डबल ख़ुशियूं ॾेई छॾियूं, जो साल खां पोइ तो ॻाल्हायो बि, ऐं अञा वधीक ख़ुशी तो मूंखे इहा ॾिनी जो औलाद जो सिकायल हुयुसि, तो मूंखे उहा ख़ुशख़बरी ॾिनी आहे। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। हिन खे उते छॾे बादशाह दरबार में आयो, अची तख़्त ते वेठो। वज़ीर खे चईं त वज़ीर, अलाह साईं मुंहिंजी दुआ क़बूल कई आहे, मूंखे औलाद थियण वारो आहे, मूंखे घर वारी ख़ुशख़बरी ॾिनी आहे, त मां उमेद सां आहियां। सो ग़रीबनि फ़क़ीरनि ऐं ज़रूरतमंदनि में वञी उन्हनि खे सदको ॾे। बादशाह 1 लख दीनार उन महिल ॾिना त इहे वञी सदको कर ख़ुशीअ में, ईंदड़ ॿार जे लाइ सदको कर ख़ुशीअ में, जो अलाह ताला मुंहिंजी उमेद पुॼाई आहे। बादशाह वज़ीर खे इहो चई, बादशाह वरी मोटी आयो। हाणे बादशाह ॾाढो ख़ुशि हुजे त हाणे ॻाल्हाए थी। बादशाह चयसि भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, पूरो साल तूं मूंसां गॾु रही आहे, सुम्हें पई, जाॻे पई, खाए पई, पीए पई, हिकिड़े कमरे में हुयासीं, पोइ ही हेॾो तो पाण ते ज़ाब्तो रखियो, पूरो साल मां केॾा वस कया, बानियुनि वस कया, तूं न ॻाल्हायो, न ॻाल्हायो। अॼु तो हे ॻाल्हायो आहे, सॼो साल हीअं सम्झो सभु असां बेवस थी पियासीं। इन चुप रहण जो भला सबबु मूंखे ॿुधाईंदीअ, छो तूं चुप आहीं? छोकिरी कंधु मथे खणी बादशाह खे चयो, चई जहाँ पनाह मां मिसकीन परदेसी ॾुखोयल आहियां, मिसकीन आहियां, परदेसण आहियां, ॾुखोयल आहियां। मुंहिंजी माउ, मुंहिंजो ख़ानदान, मुंहिंजा भाइर, मतिलबु जेके रिश्तेदार, उन्हनि खां मां ईअं सम्झो त धार आहियां। बादशाह खे थोरी ॻाल्हि ॼण सम्झ में आई। बादशाह चयोसि हाणे तूं थी चईं त मां आहियां मिसकीन, सो पहिरियों त इहो ई तुंहिंजी चवणु ग़लति आहे, छो जो हीअ सॼी मिल्कियत, माल दौलत, हीअ सभु तुंहिंजो आहे। ईअं सम्झो मां सॼो साल मां तोते का कावड़ कई, ईअं सम्झो मां ॼण तुंहिंजो ग़ुलाम थी वियो। तूं कीअं थी पाण खे मिसकीन सम्झी? तूं पाण खे मिसकीन कीअं थी सम्झी? बाक़ी इहा तुंहिंजी ॻाल्हि आहे त तूं पंहिंजी माउ पीउ, पंहिंजे आक़ाए खां जुदा थियल आहे, ख़ानदान खां, मिट माइटनि खां जुदा थियल आहे, पर उन जो विला जेको नामुमकिन न आहे, इहा बि का एॾी ॾुखी ॻाल्हि कान्हे। तूं मूंखे चई त ॾिस न, ॿुधाए मूंखे, तूं मूंखे ॿुधाए किथे आहिनि, मां तुंहिंजे साम्हूं थो अची पेश कयां। हाणे छोकिरी चयसि त बादशाह सलामत,
मुंहिंजो नालो आहे गुलनाज़ बहरिया। मुंहिंजो नालो आहे, अॼु ॾींहं ताईं बादशाह खे नाले जी बि ख़बर न आहे, ॻाल्हाइजो न पई। चई मुंहिंजो नालो आहे गुलनाज़ बहरिया। मुंहिंजो पीउ जेको आहे बहरी बादशाह, उन्हनि मां हिकिड़ो बादशाह हो। समुंड में ॿेट थींदा आहिनि, समुंड में, विच समुंड में, हज़ारे मेलनि में परते हलिया वञो, अॼु बि दुनिया जे नक्शे में तव्हां ॾिसंदव त उहो ईअं विच समुंड में ईअं ॿेट हूंदा। पोइ हर ॿेट ते कंहिंजी कंहिंजी बादशाही। उन्हनि मां ईअं सम्झो मुंहिंजो पीउ बि हिकिड़ो बादशाह। हिकिड़े भर वारे बादशाह असांजे मुल्क ते हमिलो कयो, असांजे मुल्क ते कब्ज़ो करे, जंग लॻी, असां हुन सां मुक़ाबिलो करे न सघियासीं, असांजे मुल्क ते हो क़ाबिज़ थी। मुंहिंजो भाउ आहे हिकिड़ो, नालो अथसि सालिह। मुंहिंजी माउ उहा बि बहरी औरतुनि मां ई आहे। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे भाउ ऐं मूं मां वेठा हुआसीं, एक ॻाल्हि ते असां भाउ भेणनि जो पाण में थोरो इख़्तिलाफ़ु थी वियो, भला जहिड़ो खणी सिंधीअ में चऊं उहो थी पियो। मूंखे ॾाढो ॾुखु थियो। मां कावड़ में घरां निकितसि, हलंदी 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 अची हिकिड़े जज़ीरे ते, चांड्रो की राति हुजे, मां अची उते पहुतसि। उते जो मां अची राति जो वॻड़ो हुयो, उन ॿेट ते जो मां अची वेठसि। उतां हिकिड़ो माण्हू गुज़रियो, उन जो राति जे वॻड़े में ऐं हिकिड़े सुञे ॿेट ते हिकिड़ी औरत, नौजवान औरत खे ॾिठो। उहो मूंखे पंहिंजे घर वठी वियो। हिकु ॿ ॾींहं रहाए उन मूंखे इन माण्हू जे हथु खपायो जंहिंखां तव्हां मूंखे ख़रीद कयो आहे, हिन उन माण्हूअ जे हथु मूंखे खपायो जंहिंखां तव्हां मूंखे ख़रीद कयो। ॾाढो इहो नेक माण्हू, दीनदार, अमानत वारो, मरवत इख़लाक़ वारो। 3 साल मां इन वटि रहियसि। बादशाह हुन अची खपायो मूंखे तव्हां वटि। मां तव्हांखे बि ॾिसां पई त तव्हां मूंसां केॾी मुहबत पिया कयो, केॾी मूंखे इज़त पिया ॾियो। ऐं जेकॾहिं तव्हां मूंखे, छो जो मां आम औरत न हुअसि, मां बि बादशाह जी धीउ हुअसि, जेकॾहिं मूंखे तव्हां उहो इज़त, मान, शान उहो न ॾियो त मां हिकिड़ी घड़ी बि बादशाह तो वटि न रहां। पर छो जो हे मुंहिंजो जेको कमिरो आहे इहो बि समुंड जे किनारे ते आहे, ऐं असां पंहिंजी उमिरि समुंड में आंदी आहे। जेकॾहिं बादशाह तूं मूंखे इज़त न ॾीं हा, मान शान न ॾीं हा, त मां इन ई समुंड मां हली वञा, वञी पंहिंजे माउ पीउ सां मिलां। पर तो मां मूंखे वरी अमल बि थी वियो। वरी इहो बि सोचां पई त हाणे जे मां ओॾांहुं वेंदसि, इन अमल सां उते वेंदसि, पंहिंजे माउ वटि, भाउ वटि मां वेंदसि, त हो अलाए छा सोचींदा। मां खणी केॾियूं बि सफ़ायूं ॾियां, मुंहिंजी ॻाल्हि ते बि एतबार कंदा अलाए कोन। मां केॾा बि कसम खणां, अलाए हो मुंहिंजी ॻाल्हि खे एतबार कनि बि का अलाए कोन। मुंहिंजी असुलु कहाणी त इहा।
बादशाह चयसि त तूं पाण मूंखे ॾिठो, अॼु तो ॻाल्हि कई आहे, पर मां त तुंहिंजी इज़त कई। सभिनी घर वारनि ॿानियुनि सभिनी ते मां औरतुनि ते तोखे तरजीह ॾिनी। सो हाणे अॼु इहा ॻाल्हि भॼण जी कई थी, इहा ॻाल्हि वरी सोचिजां बि न। छोकिरी चयो त न, बसि मूंखे इज़त तो ॾिनी आहे, मां तोसां इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं न थिए हा त मां निकिरी वञां। पर हाणे बादशाह सलामत विलादत जो वक़्तु, जे डिलीवरीअ जो वक़्तु भला खणी चऊं, उहो हिन महिल वेझो अची पहुतो आहे। ऐं मां चाहियां थी त इन टाइम मुंहिंजे ख़ानदान वारा मूं सां गॾु हुजनि। छो जो ख़ुश्कीअ जूं जेके औरतूं आहिनि, तव्हां था रहो ख़ुश्कीअ ते, असां सॼी उमिरि आंदी आहे समुंड में। समुंड जे सामूंडी औरतूं जेके आहिनि उन्हनि खे कीअं डिलीवरी कराइजे त उहे ख़ुश्कीअ जी औरतुनि खे इन्हनि तरीक़नि जी ख़बर न आहे। ऐं न वरी असांखे तव्हां ख़ुश्की वारियूं जेके हिते ख़ुश्कीअ ते औरतूं रहनि थियूं त उन्हनि जी डिलीवरी कीअं कराइजे, न वरी असांखे को इन तरीक़े जी ॼाण आहे। मां थी चवां त उहे हिन टाइम में मूं सां गॾु हुजनि। उहे जे ईंदा मूंखे ॾिसंदा, ख़ुशि बि थींदा, मां उन्हनि खे ॾिसंदसि, मां बि ख़ुशि थींदसि। बादशाह चयसि तूं हर पई थी वियो, चईं त असां सामूंडी माण्हू, तव्हां सुकियारा माण्हू, भला ॾे ख़बर तव्हां पाणीअ ते, जीअं ज़मीन ते माण्हू हलंदो आहे तव्हां ईअं पाणीअ ते हलंदा आहियो छा, तव्हां भिॼंदा न आहियो? छोकिरी चयसि त जीअं तव्हां ज़मीन ते हलो था न, ईअं ई असां तिलसम जे ज़ोर ते पाणीअ में हलंदा आहियूं। पर बादशाह सलामत जॾहिं न मुंहिंजे ख़ानदान वारा, मुंहिंजो भाउ, मुंहिंजी माउ, मुंहिंजियूं भेनर अचनि त मां उन्हनि खे चवंदसि त बादशाह मूंखे पैसनि सां ख़रीद कयो, पर इहो आहे त बादशाह मूंसां सुहिणे नमूने सां हलियो आहे, मूंखे इज़त मान शान सां रायो अथई। ऐं तूं बि ईअं कजां जो मुंहिंजे इन ॻाल्हि जी तसदीक़ कजां त इहा सही थी चए। बाक़ी ॻाल्हियूं तूं मूंखे छॾे ॾे, मां पाण कंदसि। ऐं हो बि ख़ुशि थींदा जो हुननि खे ख़बर पवंदी त तूं बादशाह हुआ, शाही ख़ानदान वारो आहे, ऐं असांजी धीउ जेका आहे उहा बि बादशाह जी घरवारी आहे, त उहो ख़ुशि थींदा। बादशाह चयोसि तोखे जीअं सम्झ में अचे, मां तोसां हर ॻाल्हि में ॿधल आहियां। छोकिरी चयसि त बादशाह सलामत असां जॾहिं न समुंड ते हलंदा आहियूं त असांजूं अखियूं खुलियल हूंदियूं आहिनि, जेके बि समुंड में हेठि शयूं हूंदियूं आहिनि असांखे सभु ॾिसण में ईंदियूं। पोइ उन जे करे असां अखियूं खोलींदा आहियूं त माना कंहिं शइ मां असांखे नुक़सानु न पइजे। बादशाह सलामत समुंड में अलाए त केतिरी मख़लूक़ात आहे, उन्हनि जूं सूरतूं शिकिलियूं, हे जेके ज़मीन ते मख़लूक़ आहे न उन्हनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। ऐं इहा बि तोखे मां ॿुधायां त हे जेके बि तव्हांजे ज़मीन ते ख़ुश्कीअ ते शयूं आहिनि न, समुंड में इन्हनि खां वधीक शयूं। बादशाह खे ॾाढो अजब लॻो। बादशाह खे चई बादशाह सलामत हाणे तव्हां वेहो चुप करे। तव्हां वेहो चुप करे वेही ॾिसो। हिन छोकिरी पंहिंजे कंध वटि ईअं का शइ हिनखे ॿधल हुई, उहा कढी कंध वटां उतां हिन कढी, का ॿधल कई जीअं पटी हुजे या कीअं अहिड़े हिसाब सां उन में लिकायल उतां हिन वॉच कढी। उहा कढी ऐं हिन छा कयो जो टांटनि में उहा शइ विधई, कोयलनि, ॿरंदड़ कोयलनि में जो हिन विधी
विझी ऐं हिन सीटी वॼाई। सीटी वॼाए ऐं हीअ उते कुझु पढ़णु लॻी, पर पढ़े अहिड़ो पई जेको बादशाह खे बि सम्झ में न पियो अचे। बादशाह अजब मां हिन खे ॾिसे पियो। ईअं बादशाह ॾिठो त उतां हाणे दूंहों मथे निकिरणु लॻो। जीअं दूंहों निकितो त छोकिरी बादशाह खे चयो त बादशाह सलामत, तव्हां हाणे हितां उथो, साम्हूं वारे कमरे में तव्हां वञी लिकी वियो, उतां लिकी ॾिसजो, छो जो मुंहिंजा माइट, मां थी चवां त तव्हां मुंहिंजे माइटनि खे ॾिसो, पर हू तव्हांखे न ॾिसनि, तंहिंजे करे थी चवां त तव्हां फ़िलहालु लिको। मां उन्हनि खे घुराइण थी चाहियां, तव्हां बि इहो अजीब नज़ारो ॾिसो। बादशाह तकड़ में उथियो, साम्हूं ई कमिरो हुयो, बादशाह वञी उन कमरे में लिकी पर उतां ॾिसे पियो। हाणे छा थी करे? छोकिरी उन ते पढ़े पई। दूंहों हलंदे 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 ईअं बादशाह महसूसु कयो त बादशाह जो महल जेको हुयो, उहो महल हुयो समुंड जे किनारे ते। त बादशाह ॾिठो त समुंड मां ईअं गज उथणु लॻी ऐं पाणीअ में ईअं बाक़ाइदे चुरपुर थी। बादशाह ॾिसे ई पियो त बादशाह ॾिठो त हिकिड़ो हसीन नौजवान पाणीअ मां निकितो। ओ सफ़ा ॼण चंड हुजे, निरड़ सॼो चमकेसि पियो, ॻल ॻाढ़ा, ॾंद मोतियुनि जहिड़ा। पर बादशाह नोट कयो त उहो हिन बादशाह जी जेका हुई, हाणे राणी खणी चइजेसि, उन सां मुहांडरा हुन जा मिलनि पिया। उहो अञा मुकमिल ॿाहिरि निकितो पाणीअ ते मस त बादशाह ॾिठो त हिकिड़ी पोढ़ी औरत निकिती। पोढ़ी औरत निकिती, उन सां गॾु 5 ॿियूं छोकिरियूं, उहे बि सुहिणियूं हुजनि। ऐं बादशाह महसूसु कयो त उन्हनि जा मुहांडरा बि हिन गुलनार सां मिलनि पिया। बादशाह अजब में अची वियो। बादशाह ॾिठो त उहो नौजवान, उहा पोढ़ी ऐं उहे छोकिरियूं, उहे जीअं ज़मीन ते माण्हू हलंदो आहे, बादशाह ॾिठो पाणी तां हलंदा हलंदा बादशाह जो जेको महल पाणी जे किनारे ते हो, समुंड जे किनारे ते अची उते पिया था। गुलनार जी नज़र जीअं उन्हनि ते पई त गुलनार उथी बीठी। गुलनार अॻिते वधी हिन सां वञी मिली। उन्हनि जो गुलनार खे ॾिठो त उहे बि सुञाणे विया, हिक ॿिए सां गले मिलिया। पहिरियों त रोअण लॻा, छो जो चङे टाइम गुलनार हिननि खां गुम थियल ई, ईअं सम्झो त उन ख़ुशीअ में रोअनि पिया। कुझु घड़ी रखी हिननि गुलनार खे चयो त गुलनार तूं 4 साल असां खां परे ईअं, 4 साल असां खां पुछ त असां किथे किथे न तोखे ॻोल्हियो आहे, असां किथे किथे न तोखे ॻोल्हियो आहे, 4 साल तूं परे ईअं, का ख़बर चार न। इहा बि ख़बर न पई पई त जेरी हाल मरी वई। अॼु 4 सालनि में असां हिकिड़ो ॾींहुं बि पेट भरे, माना हिकिड़ो ख़ुशीअ सां जीअं खाइजे, ईअं न खाधो आहे। ॾींहं राति सिर्फ़ु रुॻो तुंहिंजी तांग हुई, ॾींहं राति असांखे तुंहिंजी तांग हुई।